आयात में अल्लाह ताला कुरान मजीद जी अज़मत का बाद में नमाज जो तज़किरो बयान फरमायो जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया तो बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादतुन अल्ला इलाहा इल्लल्लाह व इक़ामुस सलाह। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो इस्लाम जो बुनियाद पंजन शैन, इस्लाम जा बुनियादी रुकन पंज। सब खां पहिरीं शहादत तौहीद जंहिंखे चइबो आहे, ॿिए नंबर ते आहे निमाज़, टे नंबर ते आहे रोज़ो, चौथे नंबर ते ज़कात, पंजे नंबर ते हज। अल्लाह ताला हिन आयात में निमाज़ ऐं ज़कात जो बयान फरमायो। निमाज़ अल्लाह जे फर्ज़न में जो एक फर्ज़ आहे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अस्सलातु मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जे लाइ मेराज अल्लाह सां गुफ्तगू ऐं कलाम करी रहियो, अल्लाह खां घुरण जो ज़रियो आहे। जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलातु इमादुद्दीन फमन अक़ामहा फ़क़द अक़ामद्दीन वमन तरकहा फ़क़द हदिमद्दीन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया फरमाया निमाज दीन जो थंबो, निमाज दीन जो थंबो आहे। जे निमाज के कायम कयो दीन जे थंबे के बिहारे, जे निमाज के छॾे ॾिनो उन दीन जे थंबे के किराए छॾियो, ड्राहे छॾियो। ऐं अल्लाह ताला बि जाते फरमायो क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। अल्लाह ताला फरमायो कामयाब थिया उहे ईमान वारा, कामयाब थिया उहे कलमे वारा जिन निमाज अदा कई। अल्लाह मुसलमान जे लाइ कामयाबी निमाज में रखी। तंहिंजे करे हुज़ूर जिन फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया फरमायो जंहिं ॼाणी वाणी निमाज छॾी ॼण कुफ्र जो कमु कयो। एॾो निमाज वारा जे लाइ वई। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुंहिंजो उम्मती निमाज पढ़े थो क़यामत जे ॾींहुं उन जा वुज़ू वारा उज़वा चमकंदा, ईअं चमकंदा जीअं चोरीअ जो चंड चमके। मां सम्झी वेंदुसि हे मुंहिंजा फर्मा बरदार उम्मती आहिनि जंहिं अल्लाह जे हुक्मनि जो भरम रखियो। उहे वुज़ू वारा उज़वा ईअं चमकंदा जीअं हुज़ूर ने फरमाया त पंज कल्याण घोड़ो केतिरनि ई घोड़नि में मौजूद हुजे, पंज कल्याण घोड़ो कीअं मालूम थी वेंदो मालिक खे, अहिड़ी तरह हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फर्मा बरदार उम्मती ऐं निमाज़नि खे ईअं सुञाणींदा जीअं मालिक पंज कल्याण घोड़े खे। ऐं सभ खां पहिरीं क़यामत जे ॾींहुं पुछाणो निमाज़ जे बारे में। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फारसी में शेर चयो आहे, फरमाई रोज़े महशर के जा गुदाज़ बुअद, रोज़े महशर के जा गुदाज़ बुअद अवली पुरसशे निमाज़ बुअद। फरमाई क़यामत जॾहिं जॾहिं इंसान जो जिस्म गरंदो ज़र्रा ज़र्रा थी पवंदो, पगर में पियो ॿुॾंदो। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो रोज़े महशर के जा गुदाज़ बुअद अवली पुरसशे निमाज़ बुअद। जॾहिं इंसान जो जिस्म क़यामत जॾहिं गरंदो पियो सभ खां पहिरीं पहिरीं पुछा निमाज़। जो हुज़ूर ने फरमायो हिकु निमाज़ छॾण जे करे क़यामत जे ॾींहुं 80 साल जहन्नम में सड़ो। हदीस शरीफ जो मशहूर वाक़ियो। एक दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा इकराम खे फरमायो मुंहिंजी दिलि थी चाहे पंहिंजे मुसल्ले ते ॿिए कंहिंखे मुक़ररु कयां, चंद नौजवान वठी करे शहर में वञा,
उहे इंसान उहे मुसलमान जेके घरनि में निमाज़ूं था पढ़नि, सुस्ती था कनि, निमाज़ ते नथा अचनि, हुज़ूर जी फरमाया त मां उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। पर फरमाए मूंखे ख़ौफ़ आहे घरनि जे अंदरि औरतूं आहिनि, घरनि जे अंदरि औरतूं आहिनि, ॿारड़ा आहिनि, मासूम नियाणियूं आहिनि, उन्हनि जे करे न त उहे माण्हू उहे मुसलमान मर्द जेके घरनि में निमाज़ था पढ़नि मस्जिद ते नथा अचनि, हुज़ूर जी फरमायो गुस्से ऐं कावड़ जो एॾो इज़हार फरमायो जो मां उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। अल्लाह ताला फरमाए फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, वैल आहे उन्हनि निमाज़नि जे लाइ जेके निमाज़ में सुस्ती था। तंहिंजे करे हिकु दफ़े इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जी जमात खे फरमायमि, ए मुंहिंजा सहाबा, जेकर कंहिंजे घर जे दरवाज़े जे आॾो पाणीअ जी नहर हुजे ऐं उहो 5 दफ़ा उन मंझि वेंजे, 5 दफ़ा उन मंझि वेंजे, छा उनजे जिस्म में का दर्द का मेरा हूंदी? साहबा इकराम फरमाए जेको 5 दफ़ा वेंजे उनजे जिस्म ते मेरा न हूंदी, ऐं ॿियो त केरु 5 दफ़ा रोज़ वेंजे। अहिड़ी तरह हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जेको 5 दफ़ा निमाज़ पढ़े, फज्र जी निमाज़ बा जमायत, ज़ोहर जी निमाज़ बा जमायत, असर ऐं मगरिब इशा जी निमाज़ बा जमायत पढ़े, इमामुल अंबिया फरमायो जीअं इंसान 5 दफ़ा नहर मंझि वेंजे उनजे जिस्म ते का दर्द ऐं मेरह न हूंदी, अहिड़ी तरह जेको 5 वक़्त निमाज़ पढ़े थो उनजे जिस्म ते को गुनाह न हूंदो, जीअं हुनजो जिस्म पाक वेंजण जे करे निमाज़नि जे करे हे मुसलमान गुनाहनि खां बि पाक थी वियो। ऐं हिकु दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ो सहाबी गॾु हुयो, साईं जन वण जे 2 टारियुनि खे वरितो, हिकिड़े टारीअ खे सॼे हथ मां पकड़ियो, ॿिए टारीअ खे खॿे हथ में पकड़े, ॿिन्ही खे लोॾियो ऐं उन वण मंझि पन छॾनि पिया। हुज़ूर जी सहाबी खे फरमाए मूंखां नथो पुछे त मां इहो छो कयो आहे? फरमाए अल्लाह जे रसूल ॿुधायो। हुज़ूर जी फरमायो जीअं बहार जी मौसम में वणनि जा पन छड़नि था, इमामुल अंबिया फरमायो जीअं 5 वक़्त जेको निमाज़ मुसलमान पढ़े थो उन जा गुनाह ईअं छणी था वञनि, ईअं छणी था वञनि जीअं बहार जी मौसम में वण जा पन छणी वञनि। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं ख़ुदि अल्लाह जो हुकुम आहे त निमाज़ क़ाइमु कयो, अक़ीमुस सलाह व आतुज़ ज़कात, निमाज़ खे क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा कयो। अल्लाह क़ुरान मजीद में निमाज़ ऐं ज़कात खे गॾु बयानु फरमायो। मां हीअं चवंदो आहियां इहो वाहिद अमल आहे जेको हर मुसलमान ते आहे। ॿिया जेके अल्लाह जा फ़र्ज़ अमीरनि ते, ज़कात उन मुसलमान ते आहे जेको शाहूकार आहे, ज़कात उन मुसलमान ते आहे जेको शाहूकार आहे, हज बि उन मुसलमान ते आहे जेको शाहूकार आहे। हज पूरी ज़िंदगी में 1 दफ़ो, ज़कात साल में 1 दफ़ो, ऐं रोज़ा उन मुसलमान जे मथां फ़र्ज़ आहिनि जेको सेहतमंद आहे। बीमार आहे त उहो न रखे, कुझु वक़्तु इजाज़त आहे, मुसाफ़िर न रखे त कुझु वक़्तु इजाज़त आहे, उहो बि 1 महीनो। पर निमाज़ अल्लाह जो अहिड़ो फ़र्ज़ आहे, मर्द हुजे चाहे औरत हुजे, नौजवान हुजे चाहे बूढ़ो हुजे, मुक़ीम हुजे चाहे मुसाफ़िर हुजे, सेहतमंद हुजे चाहे बीमार हुजे, जेकर बीही नथो पढ़ी सघे त वेही पढ़े, वेही नथो पढ़ी सघे त सुम्ही पढ़े, अञा बि इशारनि सां पढ़े। अल्लाह जो अहिड़ो फ़र्ज़ आहे जो क़यामत जॾहिं हुज़ूर जी फरमाए सभ खां पहिरीं मुसलमान खे निमाज़ जे बारे में पुछणो थी। असां मुसलमान खे इन तरफ़ तवजो ई कोन्हे। सुबुह शाम दुनिया जे कमनि में, ओ सुबुह सिज उभरण खां अॻु में बोछण कुल्हे ते खणी सिधो बनी ते आज़ानूं अचनि थियूं, सॼो शहर जो ॿुधूं था, पर कंहिं मुसलमान जे कन ते जूं ई कान। मुसलमानों ये घर असांजा न आहिनि, परावा आहिनि। असांजो असली घर जन्नत आहे, जिते अबू आदम ऐं अम्मा हवा रही, असांजो असली घर उहो आहे। पर उन असली घर वञण जे लाइ कुझु महिनत ऐं मज़दूरी करणी पवंदी। अल्लाह ताला हिन आयात में निमाज़ जो बयानु फरमायो।